सिंध पुलिस में DIG सतह जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वियूं आहिनि। इरफान बलोच खे DIG शहीद बेनज़ीराबाद मुक़ररु कयो वियो आहे। जावेद जिसकाणी खे DIG सखर ऐं ख़ादिम रिंद खे DIG RRF मुक़ररु कयो वियो आहे। तारिक अब्बास कुरैशी खे DIG इन्वेस्टिगेशन क्राइम ब्रांच मुक़ररु कयो वियो आहे। परवेज़ चांडियो खे DIG IT मुक़ररु कयो वियो आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। सिंध पुलिस में DIG सतह जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वियूं आहिनि। इन जा तफ़सील बि मालिक ॿुधा टाइम न्यूज़ कराची जे रिपोर्टर हबीब जमाली खां। हबीब, छा अपडेट्स आहिनि हिन बाबति? DIG सतह जे ऑफिसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वियूं आहिनि, जिन जो मुक़ररनि बदिलियुनि जो नोटिफिकेशन जेको आहे उहो चीफ सेक्रेटरी तरफ़ां जारी कयो वियो आहे। ऐं नोटिफिकेशन में ॼाणायो वियो त DIG बेनज़ीराबाद ख़ादिम रिंद खे बदिली करे DIG RRF मुक़ररु कयो वियो। जाइ ते इरफान बलोच खे DIG शहीद बेनज़ीराबाद मुक़ररु कयो वियो। अहिड़ी रीति DIG सखर तारिक अब्बास कुरैशी खे बदिली करे DIG इन्वेस्टिगेशन क्राइम ब्रांच मुक़ररु कयो वियो ऐं जावेद जिसकाणी जेको आहे उनखे सखर जो नओं DIG मुक़ररु कयो वियो। परवेज़ चांडियो खे DIG IT मुक़ररु कयो वियो। ऐं इन्हनि मुक़ररनि ऐं बदिलियुनि जो सिंध जे चीफ सेक्रेटरी तरफ़ां नोटिफिकेशन जेको आहे उहो जारी कयो वियो। मां खे परवेज़ चांडियो ऐं जेको जावेद जिसकाणी आहे उन्हनि जूं ख़िदमतूं कुझु वक़्तु अॻु जेको आहे हुकूमत जे हवाले कयूं वियूं ऐं पोस्टिंग जे इंतज़ार में हुआ। अहिड़ी रोटेशन पॉलिसी तहत इरफान बलोच खे सिंध मां बदिली कयो वियो हो ऐं उन खां पोइ जॾहिं इत्तेहादी हुकूमत ठही त इरफान बलोच जूं ख़िदमतूं ॿीहर सिंध हुकूमत हवाले कयूं वियूं ऐं इरफान बलोच जेको आहे पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल हो ऐं हुननि जूं मुक़ररियूं जेके आहिनि उहे कयूं वियूं आहिनि। जी हबीब जमाली, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।